मशकरा मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा। केड़ा सूरत हलचन केड़ा हाल और चन अंधन अॻियां रोअण अखियुनि जो ज़ियान पंहिंजे लाॾनि सहरनि लोक गीतनि खे विसारे चोली के पीछे जे पोयां लॻा पिया। मूंखे ॿुधाए भला सिंध जहिड़ा सुरीला मंगराड़ जा मिट्टी खाईंदा जाओ। हाँ मामा मंगणहार इत्तेफ़ाक सां किथे था नज़र अचनि, हू त रोज़ीअ खां बि वेचारा वेहिजी विया आहिनि। इखलाक कोन था सिखो तव्हांखे हिन दुनिया में उथणो वेहणो न आहे छा? इहो इखलाक त तोखे सेखारियो ई कोन्हे को। हा तू पी आई न, तुंहिंजो पहिरियों फर्ज़ इहो हो असांखे इखलाक वारे स्कूल में विहारियां, इखलाक खे चईं हिननि खे इखलाक सेखार। हू असांखे जॾहिं इखलाक सेखारियां त उहो इखलाक ज़रूर असां वटि हुजे हा। हिन महिल इखलाक कोन्हे, माना हिन जो मतिलबु जे पढ़ियासीं त असांजे इखलाक जूं डिग्रियूं तोप आयूं न बाबा। तम ॾिठ तम तोखे यार जाने ॾिठ तम ॾिठ तम तोखे यार जाने ओ ॾिठ तम ॾिठ तोखे यार जाने ॾिठ तम ॾिठ। अरे मंटो है आस्ते चकू मुखा वो ॾिसे पतो तॾहिं त चवे थो ॾिठो तम यार जानी तोखे। मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा। अमा गुलाम वो अमा गुलाम बाबा छा है सहकी पियो कुतन रोड़ा दे जा। न लड़के जे दिमाग खे खेल छा थी आहे, सफ़ा सुन थी आहे, थका जो आवाज़ जे कलनि ते थो पएसि न, सफ़ा छिरकी थो वञे भॼी थो वञे। बाबा हथ जी कई थनस इहा जुट पागल जे छोरन कई हुंदस, इल्म करायो थनस जे हथरादो ड्रप ॾिनो थनस। अमा बिल्के ते मामले में जेका सरकार दॿ ॾिनसि उन में वॾो परेशान हो। कुछ तो थियो आ न बाबा ने जो हल गोलियो। हल किथां ॻोल्हियूं? मुंहिंजो मतिलब आ त कंहिं पीर फ़कीर जो पासो वठो, थी सघे जिनात जो असर थियो हुजेसि। अमा मूंखां इर्के खां वधीक को ॿियो जिन हूंदो, असां ॿई न कंहिंजे मथां वञी पऊं त हियां फाड़े विझूसि, जिन असांखे छा कंदो? तोखे न आहे ख़बर त मां या मुंशी मोतबर। बाबा मज़ाक न कर, सचे खे सम्झण जी कोशिश कर। मां चवां थी किथां न किथां को धागो फीणो कराईस। चवीं थी त ईअं बि कराए थो, पर मूंखे हिननि ॻाल्हियुनि ते इतबार घटि आहे। इतबार करणो पवंदई। जरके जो कम किटली थियो अथव। कीअं बाबा? पुलिस खे सभु ख़बर आहे बाबा, हे खट खणी वाह जे कपर ते जो कीअं न उनजो असर को दिमाग़ ते वेही वियो अथसि। डप अबा मथे ते अगरबत्तियूं ॿारे पियो थो घुमे। हाय मथे ते अगरबत्तियूं ॿारे पियो थो घुमे, माना त मथे ते सरसी वियो अथसि छा? बाबा माण्हू जॾहिं मग़ज़ में डप वेहंदो आहे न पोइ दिमाग़ कमु करणु छॾे ॾींदो आहे। पर बाबा तो पाण जरके खे ॾिठो या तोसां कंहिं ॻाल्हि कई आहे? होटल ते हुल लॻो पियो हो, उतां घर पियो अचां त इहो मुंशी मोतबर रस्ते में मिलियो, चयो पियो त कंहिं पीर फ़कीर ते थो वञा, जरके जी जिभ निकिरी आई आहे। जिभ निकिरी आई अथसि, मुंडीअ ते कंहिं लथल न छा? अरे बाबा कयो कंहिं छा बि अथसि, पर मुड़ुस जो मथो फेराए छॾियो अथनि। और फोन अची वियो। जी सर जिन पकड़ना पर सर असां त पुलिस वारा आहियूं, भोपा अथनि जिन पकड़ींदासीं। जी सर ओके सर। हाँ सर हाँ सही जोर जेके हज़ारी आहे घर हाणे हे हालत आहे चए थो जरके में जेके जिन आहिनि उहे पुलिस खे पकड़ना आहिनि। मरी वियासीं ये पुलिस फकीर आमिला रो कम के कया साहब जो कम हुकुम मां छा कयां? अॼु अस्पताल जे बहाने लालू सां कचहरी त करे वठा। हेलो हेलो लालू किथे आई दिन टाटा? कम सां टूटी ते छा ते चढ़ियल आहीं? फिलहाल चढ़ियल ना आहियां,
थोड़ी देर खां पोइ ट्रांसफार्मर जे मथां चढ़ंदुसि उन खां पोइ उनखे धमकणी लेवल में आणींदुसि। मां सम्झो त मोटरसाइकिल ते चढ़ियल आहीं अलाए छा। लालू 5 मिंट मूंसां मिलण ईंदे? मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे तुंहिंजे ताता। तूं हिते ई हुजजांइ, मां रुॻो 4 घंटे तोसां मिलण थो अचां। शाबाश जवानो, अलर्ट बीठा आहियो त अलर्ट बीठा ई रहजो। सम्झो था ॻाल्हि खे? हितो हिकिड़ो बि जिन ॿाहिरि निकिरे त लतूं मुकूं छौंछा लठियूं असुल भञी विझोसि, ये ख़बर पएसि। जेकॾहिं ॻाल्हि ॻरी थी वञे त पोइ गोली जो इस्तेमालु बि जाइज़ आहे, पर असां वटि गोलियुनि वारो हथियार कोन्हे। लठियूं बि असां जूं गोलियूं ई कढंदियूं, पर रुॻी तव्हांखे अलर्ट रहणु घुरिजे। ओके सर इहो त सभु कुझु ठीकु आहे, पर गेंदबाज़ असांखे नज़र कीअं ईंदी? कीअं सलोटा माल खाई विया लोटा। वॾा जेकॾहिं जिन नज़र अची आहे न ही सिपाही सुखियो ॾाढो कोन हुननि खे ॾुखियो। सर इहो त सभु ठीकु आहे, पर जिन असांखे नज़र कीअं ईंदा? बेवकूफ़ो, कुझु नज़र अचे न अचे, हवा खे बि न गेट मां निकिरंदे ॾिसो। देरि ई न कयो, कार्रवाई शुरू करणी आहे। छा सम्झव? ओके साहब। ओके नाया ए भी तुम्हें बम्बू आ मोटी आया मशकरा मशकरा मशकरा। बुध दवा वरती थी, जे न वरती थी तो थैली ही वठी जाए। लालू मां तोखे वतम, मुंहिंजो समूरो मर्ज़ ख़तम थी वियो दिन दिन ताता। मिलण जे लाइ ॿियो को हंधु हथ कोन आहे, वॾी का सियाणी आई मीटर पई थी साड़ी। हाँ लालू, मां तोखे ॿुधाइण पई चाहियां त अम्मा जी शादी 2-3 महीना लेट थी वई आहे। हाणे त असां ॿई लेट थी वेंदासीं न दिन दिन ताता। ओ चरी लेट सवेरे ज़िंदगी जो हिस्सो आहे। बाक़ी जेकॾहिं जेको बि तुंहिंजी मुंहिंजी शादी जो लिखियलु आहे उनखे तुंहिंजी माउ रोके नथी सघे। पर लालू इंतज़ार न मौत बराबरि आहे, त सॼियूं रातूं जागी जागी थी गुज़ारियां। बस ॿिले वांगुरु दोॾा पटिया पिया आहिनि दिन दिन ताता। अरे तुंहिंजा त तारा हिकिड़ी जाइ ते पीअनि ई कोन था। अॼु मूंखे ख़बर पई त तूं 3 ॾींहं तुंहिंजे अखियुनि जो मीटर सड़ियल आहे। लालू मां त मज़ाक में तारा फेराया हुया। लालू तुंहिंजी अखियुनि खे छा थियो आहे दिन दिन ताता? अलाह सौ लालू, ईअं थो लॻे ॼण बांदर पंहिंजी भेण सां गॾु बीठो आहे दिन दिन ताता। न मां बांदर आहियां न, तूं मुंहिंजी भेण आई। हल कुड़ी 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 हल कुड़ी 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 कुड़ी। लालू तूं कूड़ी कूड़ी थो करीं या कोडी कोडी थो करीं? हाणे ॿुध, लोटे में ठिकरी ॻाल्हि वई निकिरी दिन दिन ताता। न हीअं चओ, जबल मथे लयूं अॻियूं पोयूं ॻाल्हियूं वयूं। मुंहिंजो हकीम बि तूं, मुंहिंजो डॉक्टर बि तूं दिन दिन ताता। ॻाल्हि त ॿुध न, मूं वटि इहे 2 डिग्रियूं न आहिनि। न मां डॉक्टर आहियां न मां हकीम आहियां, मां अताई माण्हू आहियां। तुंहिंजो इलाज कीअं कंदुसि? हर बार मुंहिंजो मीटर न साड़। छो तूं मूंखे ॾिसी मां तोखे ॾिसां, इहो ई त इलाज आहे। तो ऐं मूं जेके प्यार ते मिसाल ॾिना हिक ॿिए खे न, इन खां पोइ दुनिया सम्झी वेंदी त असांजो प्यार अॼोको न आहे, मोहन जे दड़े खां पुराणो प्यार आहे। असुल हुन जा चापुड़ ई लही आहिनि प्यार जा। असांजे इश्क जी बाक़ाइदे तारीख़ लिखी वेंदी। जीअं लैला ऐं मजनू खे माण्हू यादि कंदा आहिनि न, तीअं गुलेली ऐं रबड़ खे बि माण्हू यादि कंदा त आशिक़ ऐं दीवाना हुआ। अम्मा जी दिल न बारो चल पई करे। बारो चल इन करती करे जो तारुनि मां तरंदी ईंदी। तारुनि मां न, तारनि मां पई तरंदी अचे। बापडा वारो आही न, गाननि में भी जुमला पंहिंजी पसंद जा तो ऐड कर दिन दिन ताता। मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा। गुलेली मुंहिंजो तो साईं प्यार आहे जे व्याजीअ जो पैसे सां, बिशनीअ जो खीसे सां, नांग जो नोर सां ऐं कासाईअ जो ढोर सां। मोलाई मां त सां ईअं प्यार कंदी आहियां जीअं दायो गॾे सां, खदड़ो बुकीअ सां, फुले जो गेस सां, कुते जो भौंक सां। तो ऐं मूं जेके प्यार ते मिसाल ॾिना हिक ॿिए खे न, इन खां पोइ दुनिया सम्झी वेंदी त असांजो प्यार अॼोको न आहे, मोहन जे दड़े खां पुराणो प्यार आहे। असुल हुन जा चापुड़ ई लही आहिनि प्यार जा। असांजे इश्क जी बाक़ाइदे तारीख़ लिखी वेंदी। जीअं लैला ऐं मजनू खे माण्हू यादि कंदा आहिनि न,
तीअं गुलेली ऐं रबड़ खे बि माण्हू यादि कंदा त आशिक़ ऐं दीवाना हुआ। तो मुंह में ॾिठो छा जो मुंहिंजी दीवानी थी वई? मूं तुंहिंजे बूथ में लीमक ॾिठो हो। मूं सोचियो त मूंसां निभाईंदे, रुगो रंग कारो अथई। असल में छा आहे जो इहा वाहिद शइ आहे नीमक, हर माण्हू वटि न हूंदो आहे। जीअं असां ॿ भाइर आहियूं, मूं वारो हुन भाउ वटि नीमक आहे कोन, पर मूं में अलाह जी महिरबानी सां कुटे कुटे भरियल आहे। ऐं बाक़ी रही रंग जी ॻाल्हि, मां जॾहिं ॼाओसि त मूंखे कुतो खणी वियो, वञी डांबर जे दॿे में फिटी कई। ये बाबे अम्मा जी महिनत आहे तॾहिं हेॾो नज़र थो अचां, न त ॻोल्हियो हा त कोन मिलां हा। जॾहिं चऊं हा त मजनू मोलाई खिल, मां खिलां, ॾंद कढां तॾहिं चवां ओयो ओयो ओयो। पर बुत जे हिसाब सां यंगू सिसी वयूं अथई। नंढड़े लाइ पोलियो जा खुराको न पीता हुई छा? न, कद अलॻि शइ आहे न। मुड़ुसनि जा कद न आहिनि कचबा, मुड़ुस हूंदा आहिनि। बिजरा ड्रिगा सना थुल्हा फेफा उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर तूं मूंखे इहो ॿुधा, अॼु मुंहिंजी बेइज़तीअ जो ॾींहुं आहे छा? घुराए कंहिं महिमान खां अहिड़ा उबता सुबता उगुरा सुवाल पुछण जो मतिलबु छा आहे? मां तोसां नथो ॻाल्हायां, हल मुंहिंजी तरह किटी आहे। मूं तोखे हासेकार कावड़ायो आहे छो त तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो तुंहिंजो प्यारे अलाए, छा हूंदो तुंहिंजो प्यारे अलाए, छा हूंदो। उहो ॾींहुं बि अचण वारो आहे, रुगी पिणे जो परणो थियण ॾे। अम्मा, बाबा, लादा, यकदम अम्मा। मूं वटि अम्मा आहे त अम्मा ई चवंदसि न, मुंहिंजा मिस्किन वापडा वारा दिन दिन ताता। शाबाश थी, पहिरीं ख़ुदा जी मखलूक आहे जेका वापडा वारे खे मिस्कीन थी चवे। तूं हिनखे उबतो करे छॾ न दिन दिन ताता। असां अॼु ताईं उबतो करण त सिखियो आहे न, जे मीटर खे उबतो कंदा आहियूं, हा न, सम्झी थी न। पर ॿुध हिन ॻाल्हि खे छॾियो, मुंहिंजे जिन जी ख़बर पई? हा हा ख़बर पई, ॾाढो भलो ड्रामो कयो अथव। वीचारे आमल खे उघाड़े पेरे भॼायो अथव दिन दिन ताता। पेरा उघाड़ा, ॻोठ वारनि पुठा उघाड़ा करे कढियो अथसि। लालू, अम्मा जे दिल न बारो चल पई करे। बारो चल इन करती करे जो तारुनि मां तरंदी ईंदी। तारुनि मां न, तारनि मां पई तरंदी अचे। वापडा वारो आही न, गाननि में बि जुमला पंहिंजी पसंदि जा तो ऐड कर दिन दिन ताता। चरी अरू पर तकड़ो मुंहिंजो मीटर न सा, हली वञी पढ़ा पे पढ़ो कन। वाइड़ा, अम्मा मुंची मोतबर जे लाइ न मरई थी मरई। इन खां अॻु में जो तकड़ करे शादी करे वठे, असांखे कुझु करणु घुर्जे दिन दिन ताता। खुटको न कर, मुंहिंजो मीटर न साड़। पहिरियां छॾ त इहे झूनो ई झूनो पंहिंजो पाण में पढ़जनि। चरी असां सवाब खटियूं, पोइ कबाब खाईंदासीं पंहिंजे शादीअ जो। कबाब खाइण खां अॻु में जवाब मिली वञे त पोइ छा चई? यादि रख लालू, न तूल वॼाइण वारनि हथनि खे बंदूक हलाइण बि ईंदी आहे। जेकॾहिं तुंहिंजी शादी कंहिं ॿीअ सां थी त पहिरियां मां उनखे मारींदसि जंहिंजे हथनि ते तुंहिंजे नाले जी मेहंदी लॻंदी दिन दिन ताता। वाह जी ॻाल्हि करे छॾी, ॾे ख़बर भला तुंहिंजे बदन में जो कहिड़ो जीत फिल्म वारे सनी देओल वारो रत पियल आहे छा? चरी तोखां सवाइ मुंहिंजो जोड़ कंहिं ॿिए सां कोन जुड़ंदो। जे जुड़ियो न त उपतो कनेक्शन ॾेई साड़े छॾींदोसांसि। वाह वाह, ये सोरहं सिंगार करे कंहिंखे कुहण लाइ निकिती हुई? घटि मां घटि तो हिक पेंटे जे लाइ त कोन निकिती आहियां न। ये बि तुंहिंजा एहसान गुलेली, तव्हीं त ॿी अख कढी ॼाए। तुंहिंजो मतिलब त तुंहिंजे मुंहं ते इहा गुची मूं ठाही आहे? पक न आहे, पर शक सिधो सो तो ॾे। छो त डॉक्टरनि जेॾी महिल मुंहिंजे अख मां मिटीअ जा ज़रड़ा कढिया न, त हुननि ॿुधायो त इहा ॻोहियल मिटी आहे। मतिलब त गुलेलनि वारी मिटी, सम्झी थी न, गुलेला जी मिटी। न पर हिन सॼे ॻोठ में मां ई भला गुलेला ठाहींदी आहियां छा? न, पर तॾहिं त चवां थो, जेकॾहिं साम्हूं अची सिरण वारी सट ॾेई दोॾो कढी वञी हा न, तॾहिं बि घोरी जान गुलेलीअ तां कोन थी। तुंहिंजी इहा किनी जान खपे, तुंहिंजी हवा गॾी कंहिं टीन दॿे वारे खे ॾिजे न, कोई बि 5 रुपया ॾींदो अलाही न। काॾे बि वञा, तुंहिंजो छा? ख़बर आहे, वेंदी हूंदी इन कुटी खाए का मजनू सां मिलण, जेको तो जड़न अलाए केतिरनि खे आसरे में रहायो वेठो आहे। छा चई? ज़िंदगी में पहिरियों चक्कर त सच ॻाल्हायो आहे, एतबार नथी करी त न कर, ॿुधी मर।
ऐं मां थी चवां त ज़िंदगीअ में पहिरियों वॾो कूड़ हयो अथई, पर इन ॻाल्हि खे मां त नथी मञां। तूं मञी न मञी, पर सुभाणे सुबुह जो वञी पंहिंजी अखियुनि सां ॾिसजां। जीअं अलू घरां थो निकिरे न त हिकिड़ी चादरीअ सां माई अलू वारनि जे घर थी वञे। मजनू बंदर मौजूदु हूंदो आहे। पर थी मञी न मञी, पर राति निंड ज़रूर फिटंदसि। मार खुदाई जी पवई, हथ गाटे में थई भजई बाह थी। मेरे गाल कयम अलाए कंहिं त बि भी गंढ ॾेई छॾिया आहे। या गंढ न मूंखे शादीअ जो गंढ खपे। उहा गंढ हल्की न आहे, वॾा वकड़ अथसि। छा थियो आहे अदा मजनूअ खे? को रिश्वत जो केस लॻो अथसि छा दिदेन दादा? ईअं हुजे हा तॾहिं बि सुठो। भला ॿुध, धाड़ेलनि जे गिरोह सां मुक़ाबिलो कयो अथऊं छा? अञा ईअं बि हुजे हा तॾहिं बि सुठो। ईअं बि नाहे त पोइ अदा मजनूअ खे ॿी का लैला मिली आहे छा? मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा छिक जेका न ॾंढ वाॼण खे थी ॾी, इहा केॾी महिल मूंखे बि त ॾे। मार खुदाई जी पवई, हथ गाटे में थई भजई बाह थी। मेरे गाल कयम अलाए कंहिं त बि भी गंढ ॾेई छॾिया आहे। या गंढ न मूंखे शादीअ जो गंढ खपे। उहा गंढ हल्की न आहे, वॾा वकड़ अथसि। हवला वाह गंढ सोली कर, मां पाण खे सगरो ॾिसण थो चाहियां। सगरो थींदे पर कुआरे तन जा कम पूरा करे। आख़िर मूं जहिड़ी थो माई वठे, को पिड़ीअ त में कोन थो आणे। मैं आना ना उन मां मूंखे खीर मखण जा सुख थियनि। तो मत न को हूंदो न को शुक्र। पंहिंजे मुंहुं थो भुणके, कंहिंसां थो ॻाल्हाए? अम्मा सां थो ॻाल्हायां। अम्मा सां? माणे त मरहूम आहे, उहा तोसां कीअं ॻाल्हाईंदी? अम्मा जो त रूह आसमान मां मूंखे आवाज़ पियो ॾे। त तकिड़ो मूं ॾे अचु। न न न, अम्मा चवे थी शादी कर। अम्मा जी मूंखे दुआ दिला त मूंखे मुंहिंजे घर में कारे रंग जी कुआर मिलंदी। बुआ इहो मिसाल ॻाढ़ी कुआर ते लाइ ॾिबो आहे, तो कारी कुआर कीअं चयो? तोखे मेकअप खां बिना ॾिसी चयमि। माफ़ कजां मुंहिंजी थियण वारी ख़ूबसूरत कुआर। इहो ख़ूबसूरत छा आहे? ख़ूबसूरत जी वॾी भेण जीअं तूं। छा मां तुंहिंजी भेण आहियां? न न, तूं पंहिंजी भेण जी भेण। हींअर मां पाण खे भर कढाए मथां तुंहिंजे उछलियो त साह न हूंदी। ईअं लॻंदो ॼण अख़बार में फोटो आयो आहे। लॻे थो शादीअ जे गणतीअ में तुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे। बसि जल्दी कर, शादीअ जी तयारी कर, कपिड़ो मां तोखे वठी ॾेई वियो आहियां। अलाए छा थो ॻाल्हाए? सींगार जो सामान अलॻि मिलंदो आहे। आम छोकिरनि जो मेकअप इहो 5 खां 10 हज़ारनि ताईं मिली वेंदो, पर मुंहिंजो मेकअप 25 खां 30 हज़ार खाई वेंदी। सींगार लाइ वासिलिन जो दॿो ऐं अटे जो पाचको, रंडियारो रंग ॻाढ़ो, जंहिंसां बसि मुंहुं ॻाढ़ो कजा खोड़ अथई। ओ मुंशी मोतबर, असली शइ आहियां असली। हा, जहिड़ी ओॾकी भित मार्केट में अहिड़ी शइ कोन मिलंदई। नई त शइ नई आहे न, पुराणी त ख़र्च थींदो। हिन शइ खे वठण जे लाइ ख़र्च करणो पवंदो आहे। ख़र्च कंदसि, रुगो शादी जी तारीख़ रखूं। तूं बि परणे ॾेहन ॾिठो, अड़े हवल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर। तूं त कसीरो ई न लहें। हा हुर ईअं ई सम्झ,
त हिन गुलियल इहो रबड़ छिॼी पियो आहे। त पोइ छा थियो चरी? नवां रबड़ रेड़नि ते खोड़ पिया आहिनि। न हिन गुलियल इहो रबड़ रेड़नि ते नाहे मिलंदो। न त पोइ दुकान तां मिलंदो। दुकान ते बि कोन मिलंदो। ॿाहिरि मुल्क मां घुरायो वई छा दिन दिन ताता? न आहे बि हितां जो, पर तूं आम रबड़ न सम्झ। मां त पंहिंजी मजनू मोलाई जी ॻाल्हि थी कयां। मूंखां त विसरी वियो, तूं अदा मजनूअ खे रबड़ सॾींदी आहे। दिन दिन ताता छा थियो आहे अदा मजनूअ खे? को रिश्वत जो केस लॻो अथसि छा? दिन दिन ताता ईअं हुजे हा तॾहिं बि सुठो। भला ॿुध, धाड़ेलनि जे गिरोह सां मुक़ाबिलो कयो अथऊं छा? अञा ईअं बि हुजे हा तॾहिं बि सुठो। ईअं बि नाहे त पोइ अदा मजनूअ खे ॿी का लेला मिली आहे छा? आस्ते आस्ते माण्हू छा सम्झंदा? भला ॿुधाए कहिड़ी आहे उहा त विझांस दसे धूड़? अलाए केरु आहे, अञा त ख़बर ई कान्हे। त पोइ तोखे ॿुधायो के आहे दिन दिन ताता? रमू बागुल ॿोड़ीअ वारो पुट या को ॿियो? शाबस हुजई, अहिड़नि ठगनि ऐं कूड़नि जे चवण ते तूं यकीन थी करीं? दिन दिन ताता गुला गुलेली मां पक सां थी चवां त इहो निजो पिजो कूड़ हूंदई। दिन दिन ताता रमूअ ॿुधायो त चाचो अलू घरां निकिरे थो त उहा माई हुननि जे घर थी वञे। अरे न ईअं न हूंदो, इहो रमू कूड़ो आहे। जे सच हुजे त पोइ हल भला पंहिंजी अखियुनि सां था हली ॾिसूं, पोइ त एतबार ईंदो ई न। दिन दिन ताता हा हल अदा मजनू ॻोल्हाए मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, हीउ जेको असांजो पीउ आहे अलू, उहो ॼाओ या भॼी आयो? ॾाढी मज़ा त ॿुधाए पई त ॾाॾा वियो लीलामी कोट वठी आयो, सो झड़ती पियो ॾिस अंदरां मथां कुझु निकिरे। कोट जे अंदरे खिसे मां बाबू पुट कोॾे ॿाहिरि निकिरी पियो। बर्तानिया जो आहे छा? लॻे त ईअं छो, मुठुनि मां नथी ख़बर पवई। अरे पी जी गिला न कयो छोरा। मजनू जी बाबा दर ॾेई छॾियो, मां ॿाहिरि थो वञा। हा बाबा ज़रूरु दर ॾींदासीं। आख़िर अम्मा मलिहात जी 5-7 लखनि जी दूरी पई आहे न, मथां चोर खणी वञनि। ॿियो त वॾी ॻाल्हि आहे त बाबे जे उबदाणे में 50 लख अथई। अरे छोरास ते ॻाल्हायो, हितुनि खे कन हूंदा आहिनि। अरे बाबा असां 3 भातियुनि खां सवाइ हिन घर में ॿियो आहे छा जो चोर अंदरि टपी खणी वेंदो? अदा मजनू आहे छा आहे? ओ बाबो शबर खे जेका कंगी ॾींदो आहे। ठाहियो ॾंद था गठो, दर बंदि कयो, मूंखे ॿाहिरां बग़ावत जी बू थी अचे। हा सही, बग़ावत जी बू थी अचे। बाबा अंग्रेज़नि जे नसुल मां ई त वाक़ई बि लालू बि सवेल चवे पियो। मां सम्झां थो लालण बाबो उहा शइ अथई ठहियो त कोन, मीटर पियो थो साड़ी, ॾंद पियो थो कढी, वापदा हाणे प्राइवेट में थी अचई। ख़बर त पोइ पवंदई जो डॿे ॾांद वांगुरु सिंग गाड़ी ते वेंदे। एॾे पी खां भलो कुकड़ाड़ो पाॾो वठूं हा। अरे बाबो चलिया गाबो थोरे या जो गाबो खपाए पाॾो वठूं हा, कोन वॾो अथई। मशकरा मोटी आया मशकरा, मशकरा मोटी आया मशकरा, मशकरा मोटी आया मशकरा। डर खो गयो बी भला मां ॾिसी चा। ॾिसी चार वञे थोरा कर ॾिसी आया अलाए केॾा दर त्यार गुरु पछड़िया। घर में